ओम शांति। हाणे संकल्प करो मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार पुराणो किचड़ पिटी सां में ममत्व न रखिणो आहे। जीवन में कॾहिं बि पुराणी चीज़नि में, पुराणे शरीरनि में ममत्व न रखिणो आहे। माण्हू छा कंदा आहिनि कि पुराणी चीज़नि में ममत्व रखी वेंदा आहिनि। हुनखे संभाले ई असांजी बुद्धि में उहे ई चीज़ियूं, उहे ई माण्हू, उहे ई ॻाल्हियूं पुराणियूं है न। हीअं त केरु कंहिंखे पुराणो कपिड़ो ॾे पाइण लाइ त माण्हुनि खे वणे नथो। पुराणियूं चीज़ूं ॾे यूज़ करण लाइ त माण्हुनि खे वणे नथो, है न। लेकिन असां पंहिंजे दिमाग़ में छा रखी वेठा आहियूं? पुराणी ॻाल्हियूं, पुराणी चीज़ियूं, पुराणो सभु किचड़ पिटी मन बुद्धि में पियो आहे। ऐं उनखे ई सोचूं था। सोचे पंहिंजी आत्मा खे छा था करूं? कारो था करे छॾूं। असांजी आत्मा में हिकदमि शक्ति ख़तम थी थींदी वञे। छो जी असां पुराणो सभु कुझु सोचता रहंदा आहियूं। पुराणो चीज़नि खे, ॻाल्हियुनि खे बार बार दोहराईंदा। बार दोहराइण सां मथो ख़राबु, आत्मा जी शक्ति ख़राबु, है न। जीवन में जीअं तव्हां पैसे खे महत्व ॾियो था न, रुपए खे माण्हू महत्व ॾिए थो, है न। अॼु ॾिसो, माण्हुनि वटि पैसो आहे त क़दुरु न आहे, चीज़ूं आहिनि त क़दुरु न आहे। अॼु कंहिंजे घर में अगरि फ्रूट वठी अचण जे लाइ पैसा न हूंदा न, त हुनखे फ्रूट खाइण जो मन में वीचार ईंदो, मुंहं में पाणी ईंदो, इच्छा थींदी मां इहे खायां। चईंदो इच्छा त थिए थी, लेकिन मूंखे आहे ई न, मां वठी नथी सघां। ऐं कंहिंजे घर में न उहो ई फ्रूट पियो आहे, लेकिन सड़े थो, सड़ी करे डस्टबिन में थो वञे। इन करे न तव्हांजे आसपास जो स्पेशली जो तव्हांजा संबंधी आहिनि, उन्हनि वटि अगरि कोई चीज़ूं खाइण पीअण जी स्पेशली तव्हां सोचो था कि उहो कीअं वठी करे खाइनि, एॾो महांगो आहे, त उन्हनि खे बि कॾहिं न कॾहिं पहुचाईंदा करो। तव्हांजे घर में उहो चीज़ूं सड़ी करे ख़राबु थी थियनि न, उहे हिन करे ई थी थियनि, है न। इहे माण्हू थोरो जीवन में सम्झे न, त जीवन ॾाढो सुठो आहे। लेकिन अॼु माण्हू कर्मनि खे सम्झे नथो, है न। पंहिंजे ई अहंकार में थो हले। स्पेशली जो अॼुकल्ह जी जनरेशन माण्हू शादियूं था कराइनि न, पंहिंजे ॿारनि खे हाणे खां ई सेखारियो। जॾहिं माउ पीउ कंदा त ॿार बि सिखंदा न। माउ पीउ नथा करनि अॼु त ॿार कीअं सिखंदा, है न। अॼुकल्ह जी नई नूंहरियूं चवनि थियूं असांखे अलॻि घरु खपे, अलॻि सभु चीज़ूं खपनि, असांजे घर में बि इहो हुजे। पर संभालण जो अकुल त सिखो कम से कम, न। एॾा महांगा कपिड़ा, एॾा महांगा चीज़ियूं माण्हू ईअं ई ख़राबु थो करे छॾे, फिटी थो करे, है न। त सस जो त अंदरि उनखे त लॻंदो न, एॾी सारियूं चीज़ूं, पैसो वेस्ट सस खे लॻंदो, पति खे लॻंदो। पर छोरियूं अॼुकल्ह जी पंहिंजे ई अहंकार में घुमनि थियूं, है न। पोइ उन्हनि खे न ॾियो त चईंदा मूंखे ॾियनि नथा, ॾियो त खाइनि नथा, सड़े करे डस्टबिन में था फिटी करनि। पोइ केरु ॾींदो उन्हनि खे, है न। चइण में त चवनि था भई असांखे ईअं नथा ॾियनि, ईअं खाइण लाइ नथा ॾियनि,
भई ॾियो त तव्हांखे खाइणु नथो अचे, संभालणु नथो अचे, न ॾियो त तव्हां चिक चिक था करो। चाहे छोरो चाहे छोरी, अॼु नए नए छोरे खे बि बिना अनुभव अगरि असां हुनखे बिज़नेस ॾियूं, पैसा ॾियूं, त अॼु इंसानु छा थो करे, है न। चइण में त सट अञा कुझु अकुलु आयो न आहे, बसि शादी कई त थोरी अकुलु अची वेंदो आहे। या त अनुभवी थी करे शादी करो, सम्झी करे सभु सिखी करे शादियूं करो न। छोरनि छोरियुनि खे बि साल भर जी ट्रेनिंग ॾियणी खपे। भई छोरी त पढ़ी लिखी, हा भई हुन खां पोइ हुनखे साल भर घर कीअं हलाइबो आहे, चीज़ुनि खे कीअं संभालबो आहे, हिकु चीज़ वेस्ट करी त केॾो बोझ चढ़ंदो, है न। पोइ अगरि अॼु माण्हू अॼु बोझ केॾे थो चढ़े, अॼु हिन करे तव्हांजी पहिरियों पंहिंजे संबंधियुनि ते माण्हू ध्यानु ॾींदो हुयो। अॼु जंहिंजे घर आहे हुनजे घर चीज़ुनि जी वैल्यू छो न आहे? छो जो उहो हुननि जे नसीब में आहे ई न, है न। अगरि ॾिसो पूरे थींदो न ख़ानदान में, अगरि हिकु ॼणो बि पैसे वारो हूंदो आहे न, त हुनजी ज़िम्मेवारी हूंदी आहे कि उहो पंहिंजे पूरे ख़ानदान वारनि कंहिंखे बि कुझु खाइण लाइ न आहे, पैसो न आहे, त उन्हनि जी उन रीति पालना करे। ये क़ाइदो थींदो आहे, लेकिन अॼुकल्ह जो इंसानु सम्झे नथो। हुनजो कारण हुन सां छा थो थिए, या त हुननि जे घर में माण्हू बीमारी, मतिलबु पैसो वेस्ट थींदो हूंदो, चीजूं वेस्ट थींदियूं हूंदियूं, मतिलबु उहो चीज़ुनि सां उहो बि ख़ुशि न हूंदा, उहो बि उन चीज़ुनि खे यूज़ करे खाए करे ख़ुशि न हूंदा, सुखी न हूंदा, न ई ॿिया ई हुनजो सुख वठी सघंदा। त जीवन खे असांखे धैर्यता सां सोचे सम्झी करे हलो, सोचे सम्झी करे पैसो लॻायो, है न। दुनिया सिर्फ़ु वॾनि माण्हुनि जे लाइ थोरी आहे, हर हिक जे लाइ दुनिया आहे न। ॾिसो भई असां वटि एॾी चीजूं आहिनि, त उन्हनि खे अंदरि रखी छा कंदासीं? फ्रिज में रखी छा कंदव? कबटनि में रखी करे छा कंदव? हा भई ज़रूरत ते कमु पए उहो चीजूं रखो, लेकिन जेके चीजूं सालों पुराणियूं पयूं आहिनि, न ख़ुदि यूज़ करनि था न ॿियनि खे ॾियनि था, है न। त ईअं ई त घर में पोइ किचड़ पिटी हूअ थींदी, पोइ जेतिरी जॻह जेतिरा कबट ठारायो ओतिरा भरिजी था वञनि। छो जी माण्हू पुराणी चीजूं कढे नथो, पुराणी चीजूं माण्हुनि खे ॾिए नथो। चलो इहा चीज़ तव्हां वटां तव्हां ख़राबु थी वई आहे, लेकिन ग़रीबनि जे लाइ त उहा चीज़ उन्हनि जे लाइ ॾाढी सुठी हूंदी आहे। भई वॾे माण्हुनि जे लाइ उहा चीज़ ख़राबु आहे, ईअं ई पई आहे, त पई ॿियो ई ख़राबु थी वेंदी, तंहिंखां सुठो त कोई माण्हू यूज़ करे न, कम से कम हुन सां दुआयूं त मिलंदियूं न, है न। अॼु असां कंहिंखे कोई चीज़ असां वटि पई आहे, कंहिं माण्हू खे असां खाइण लाइ ॾियूं, त उहो खाईंदो, कम से कम दुआ त ॾींदो, है न, कि हा भई असांखे हे ॾिनई। ईअं थोरी दुआयूं मिलंदियूं, है न। अॼु अगरि तव्हां वटि सिर्फ़ु हिकु ई फुल्को आहे, है न, तव्हां वटि सिर्फ़ु हिकु ई फुल्को आहे, लेकिन तव्हांजे आसपास वारा माण्हू बि बुख में आहिनि, उन्हनि वटि कुझु बि न आहे, त तव्हां हुनजा जेतिरा टुकड़ा करे हुननि खे बि खाराईंदा न, त तव्हांजो पेट भरिजी वेंदो, है न, तव्हांजो पेट भरिजी वेंदो। ऐं तव्हां सोचंदव अरे हिकु ई त फुल्को आहे, उन्हनि खे ॾेई छॾां त मां छा खावां? पोइ हुन सां भले ई तव्हांजो पेट भरिजंदो, लेकिन तव्हांजी आत्मा खे दुआयूं न हूंदियूं त ॿियो बुख लॻंदी, ॿियो जेतिरो खायो बुख लॻंदी, है न। अॼुकल्ह जी छोरियुनि में हिकु माउ जो रूप, हिकु पत्नी जो रूप, हिकु बहू जो रूप अचे ई नथो, है न, न ई छोरनि में थो अचे। त उहो पहिरियों उन्हनि खे हुन चीज़ जी वैल्यू, भई इहे छा आहे, माण्हू छा थो करे, हिकु माउ छा हूंदी आहे, पहिरियों ख़ुदि न खाए, पहिरियों ॿार अगरि बुख करे त ख़ुदि जी थाली बि रखी पहिरियों हुनखे खाराए, न। ॿार स्कूल मां ईंदो ऐं मां ख़ुदि ई चईंदी हा भले ड्रेस लाइ इहे कर, ऐं ख़ुदि रोटी खाइण वेही रहे, त सुठो लॻंदो। उहो ॿारु वीचारो आयो आहे त पहिरियों ई रोटी खाई करे वियो न, पोइ ॿार खे थोरी मदद बि कराए छॾो न,
त थोरी मदद करायो, हुनखे वेही खारायो, हुन सां वेही ॻाल्हायो त ॿार खे सुठो बि लॻंदो। हाणे तव्हां वेही फ़ोनूं खणी ख़ुदि ई खाओ था, ख़ुदि ई फ़ोनुनि ते ॻाल्हायो त ॿारनि खे सुठो लॻंदो। त इहे नंढी नंढी ॻाल्हियूं जेकी आहिनि न, जेके अॼु माण्हू ध्यानु नथो ॾिए, पंहिंजी ई मर्ज़ी सां पंहिंजे ई उन्हनि में बीमार थिए थो पर कुझु खाए नथो। घर में पियो आहे लेकिन माण्हू खे इहा बि इच्छा नथी थिए, इहे बि नथो थिए कि मां खणी करे खावां। अॼु दुनिया में माण्हुनि जी हालति इहा ई आहे। अगरि तव्हां पंहिंजे घर में बि माण्हुनि खे ॾिसो न त ईअं ई आहे। माण्हुनि वटि चीज़ुनि जी कमी न आहे, पैसे जी कमी न आहे, कपिड़नि जी कमी न आहे, लेकिन उहो उथी करे हुन चीज़ खे खणी करे खावनि न, एतिरो बि माण्हुनि खां नथो हुजे, एतिरो बि उन्हनि खे इच्छा नथी थिए न। बसि इहे कोई कंहिंखे ॾिसंदा न इहे खाए थी, उनजी प्लेट में नज़र वेंदी, लेकिन ख़ुदि वटि उहा ई चीज़ आहे लेकिन उहो खाइनि नथा। ख़ुदि जी चीज़ अॼु माण्हुनि खे सुठी ई नथी लॻे, पोइ छो था वठो? ॿियनि खे पैसा ॾियो, उहे ई तव्हांखे वठी ॾींदा। अॼु जंहिं वटि जो आहे न, अॼु पंहिंजी चीज़ माण्हुनि खे सुठी ई नथी लॻे, न पंहिंजो पति सुठो थो लॻे, न पंहिंजी ज़ाल, न पंहिंजा ॿार, न पंहिंजा घर, न पंहिंजी चीज़ियूं, न पाण वटि जो आहिनि उहो सुठी लॻे थी माण्हुनि खे। ॾिसंदा ॾिस हुनजो पति केॾो सुठो आहे, केॾो पत्नी जो ध्यानु थो रखे, उहो चवंदी ॾिस हुनजी पत्नी केॾी सुठी आहे, हीअं कमु थी करे, हुनजा ॿार ॾिस केॾा सुठा आहिनि, हिननि जो घरु केॾो सुठो आहे, हिननि वटि केॾो पैसो आहे, ॾिस ग़रीब बि आहिनि केॾो सुखी आहिनि, है न। कंहिंजी झोपड़पट्टी में बि वेंदा न, कंहिंखे ख़ुशि ॾिसंदा, कंहिंखे सुठी रीति ॾिसंदा, ॾिसी केॾा ख़ुशि आहिनि। अरे तव्हां पंहिंजे घर में ॾिसो न, तव्हां वटि बि त आहे, तव्हांजा बि ॿार आहिनि, तव्हांजो बि पति आहे, तव्हांजी बि पत्नी आहे, तव्हांजा बि माउ पीउ संबंधी आहिनि, तव्हां सभिनि खे ख़राबु करे किनारो करे वेंदव त पोइ छा थींदो? हर हिकु इंसान में बुराई आहे, हर हिकु इंसान हर हिक जी बुराई खे ॾिसंदो रहंदो त हुनखे जीवन ख़राबु ई लॻंदो न, उन्हनि खे माण्हू ख़राबु ई लॻंदा। हर हिकु अगरि पंहिंजी घर में कमी ढूंढंदो रहंदो, ॿारनि में कमी ढूंढंदो रहंदो, पति पत्नी हिक ॿिए में कमी ढूंढंदा रहंदा न। अॼु ॾिसो हिकु ॼणो तव्हांजे घर मां कोई ॿाहिरि वञे त तव्हांखे उहो अहसासु थींदो आहे कि हा चल जो बि आहे इहे त करे पोइ कम से कम, है न। कॾहिं बि तव्हांखे कंहिं में कुझु कमी नज़र अचे न, चलो तव्हांजी ससु आहे, नुंहुं आहे, पति आहे, पत्नी आहे, ॿार आहिनि, हिकु ॾींहुं ॿाहिरि वञे त मूंखे लॻंदो अरे हीअं, ऐं वैसे घर में वेठो त चिक 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 चिक। हिकु ॾींहुं पति काॾे ॿाहिरि वञे त अहसासु थींदो हा भई ईअं हूअं ईअं हूअं, न त सॼो ॾींहुं चिक 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 लॻी पई आहे घर घर में न। त माण्हू जी चीज़ुनि जी जो तव्हांजी आहे उनजी वैल्यू करो, उनजी विशेषता ॾिसो, उन में जो सुठी ॻाल्हि आहे उहा ध्यानु में लायो त तव्हांखे माण्हू सुठा बि लॻंदा, है न। थोरो पंहिंजे जीवन ते ध्यानु ॾियो, जेतिरो थी सघे न माण्हुनि जे जीवन में फ़ोन आदि घटि करे छॾियो, चाहे तव्हांजे माउ पीउ छो न हुजनि। हाणे हुननि जो जीवन, हुननि जी नुंहुं, अॼु माण्हू धीअ जी शादी कराए थो त रोए थो, ऐं वैसे धीअ घर में वेठी आहे त हुनखे जीअण नथा ॾियो, है न। हीअ कॾहिं वेंदी, कॾहिं हिनजी शादी थींदी वीचारी। कई माण्हू त 18 साल, कई माण्हू त 22 साल एतिरा थींदा, बसि उहा अखि न पाईंदी आहे, पोइ वेंदी आहे त बि रोईंदा रहंदा आहिनि, पोइ हली वेंदी आहे न पोइ रोईंदा आहिनि कि अरे असां पंहिंजी धीअ खे तोखे ईअं बि न ॾिनो, ईअं बि न ॾिनो, केॾो परेशान कयो। त जेकी चीज़ तव्हां वटि आहे, जेको माण्हू तव्हां सां गॾु आहे, उनखे उन समय वैल्यू ॾियो न। या त हुनखे किथे त जीअण ॾियो, या त होॾे जीअण ॾियो, या हेॾे जीअण ॾियो। चलो चलो तव्हां सां गॾु हुनजो जो पाटो थी वियो न, हाणे छो था रो वेही करे, हाणे त कम से कम वीचारी खे छॾो न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, त इहे कॾहिं थींदो जॾहिं तव्हां पंहिंजे जीवन ते ध्यानु ॾींदव,
अगरि तव्हां सॼो ॾींहुं फ़ोननि में ई रहंदव, टीवियुनि में ई रहंदव, त तव्हांजो दिमाग़ु उते ई आहे। तव्हां वटि जो चीज़ आहे तव्हां उनखे ध्यानु ई नथा ॾियो, उनखे वैल्यू ई नथा ॾियो। पोइ माण्हू वेही पछताए थो। अॼु ससु जेसि ताईं आहे तेसि ताईं ससु नुंहंरियूं ठहनि नथियूं। ससु चए थी कि सभु मिली जुली करे रहो त रहनि नथा, ऐं मरण खां पोइ चवनि था अरे हुनजी इच्छा हुई असां सभु मिली जुली करे रहूं, हाणे बि रहूं था। ही छा था करो? न तंहिंखां सुठो त जीते जी माण्हुनि खे जॾहिं कोई तव्हां सां गॾु आहे त हुनखे जीते ॾींहुं सुखु ॾियणो आहे न। जीते जी माण्हू दुआयूं वठे त सुठो न, मरण खां पोइ त आत्मा वई अलाए काॾे, हुन खां पोइ छो था करो? चलो हुन खां पोइ बि करो त सुठी ॻाल्हि आहे न, कम से कम घर में शांती त रहंदी न। त बाबा अॼु चवनि था कि जीते जी करो, साम्हूं साम्हूं करो। पीठ पीछे कोई वञण खां पोइ माण्हू रोए थो, पश्चाताप थो करे, पोइ इहे सभु कंदा आहिनि, असां कुझु फ़ाइदो थोरी आहे न। माण्हू मरण खां पोइ दान पुण्य थो करे, जीते जी करायो न। जीते जी जंहिंजो जो हिसो आहे, जंहिंजी जो चीज़ आहे, साम्हूं जेके ॾियणी आहे उनखां करायो त उनजो पुण्य ज़्यादा जमा थींदो आहे। मरण खां पोइ त माण्हू लिफ़ाफ़ो ॾींदो हली इहो उहो, तंहिंखां पहिरियों ई लिफ़ाफ़ो ॾेई छॾियो। काथे सीरियस अचानक वञे त उहा ॻाल्हि अलॻि आहे, काथे लॻे थो सीरियस आहे, सभु मिलण त ईंदा ई सही, उहो लिफ़ाफ़ो पकड़ाए छॾियो, बसि उनजे हथ सां दान थींदो न। मरण खां पोइ छा 12 खां पोइ माण्हू लिफ़ाफ़ो थो ॾे, है न। हीअं त माण्हू वेंदा न, हा भई मरण खां पोइ माण्हू वेंदो, अरे फलानी शरीर छॾे छॾे हल, अॼु हुनजो सर आहे, वरी पगड़ियूं आहिनि, वरी ॿारो आहे, 3 ॾींहं भॼनि था। संबंधी हुजे त 12 ॾींहं ई हुते रहंदा। ऐं जीते जी कोई मुंहुं ई नथो ॾे, है न। त इहे असांखे इहे ख़ुदि में परिवर्तन लाईंदव तॾहिं त फ़ाइदो आहे न, न त कोई पुण्य जो खातो जमा नथो थिए तव्हांजो। सभु जीवन वेस्ट आहे, है न। जीवन सिर्फ़ु इहो ई जीवन थोरी आहे, हिन खां पोइ बि असांखे जन्म वठिणो आहे, है न। उहो जन्म कंहिं हिसाब सां थींदो, उहो हिन जन्म जे हिसाब सां थींदो। हिन जन्म में जेतिरा तव्हां सुठो सोचंदव, ॻाल्हाईंदव, कमु कंदव, ओतिरो तव्हांजो अॻिले जन्मनि जे लाइ जमा थी वेंदो। अॼु तव्हां करोड़ कमाया था, करोड़ न खणी वेंदव, लेकिन अॼु तव्हां कंहिंजे लाइ सुठो सोचियो, सुठो ॻाल्हायो, सुठो कमु कयो, उहो खणी वेंदव, है न। सॼो ॾींहुं तव्हांखे ध्यानु रहे थो इंसान खे, अॼु इंसान खे ध्यानु रहे थो कि मां जो इहे सोचां थी कि इन जो बि बुरो थिए, इन जा ॿार बि दुखी थियनि, इन सां बि ईअं थिए, त असां सोचूं था भई मां इहे सोचां त थी, पोइ मूंखे मुंहिंजे मथां त पाप पईंदो न। भले हुन जो बि कई, उहो पंहिंजो हुन कर्म कई, मां छो पंहिंजो बुरो कर्म ठाहियां। माण्हू इंसान सोचे थो, है न। जॾहिं गुस्सो ईंदो आहे, जॾहिं माण्हू में जेलसी ईर्ष्या ईंदी आहे, त माण्हू कुझु बि चई थो ॾे, हुनखे होशो आवाज़ ई न आहे, छो जो हुन इहे महत्व ई नथो ॾे कि मां हीअं सोचंदमि त मुंहिंजे मथां पाप पईंदो। कई माण्हू हूंदा आहिनि सोचंदा आहिनि कि न मां त न चईंदमि मुंहिंजे मथां पाप पए, है न। ईअं थियणो खपे। कुझु सोचण खां पहिरियों, कुझु ॻाल्हाइण खां पहिरियों, कुझु करण खां पहिरियों सोचो। अॼु ससु नुंहं जो हिसाबु किताबु आहे, धीअ जो छा मतिलबु? धीअ त चईंदी मुंहिंजी माउ खे त पाए थी, मां त चईंदमि, कोई मतिलबु न आहे, कोई मतिलबु न आहे, है न। छो जो अॼु धीअ चईंदी मुंहिंजी माउ खे ईअं चए थी त मां चवां, कल्ह धीअ ऐं हुनजो ॿिन्हिनि जो हिसाबु किताबु थी वेंदो, है न। त इहे असांखे सोचणो आहे। असां छो, चलो असांजी माउ आहे, असांखे अगरि हुनखे नुंहं तंग थी करे, उल्टो सुल्टो चए थी, त उहो सस जो तव्हांजी माउ बि पिछले जन्मनि में करे आई हूंदी, कुझु त लेणो ॾियणो हूंदो, न। त असां चुपचाप वेही रहूं, छा कंदासीं? फालतू में चई करे, चईंदा न हिकु चुप 100 सुख। इहा ॻाल्हि असांखे सदा यादि रखणो आहे, मन ऐं मुख में चुप रहो।
अगरि तव्हां अॼु धीअ माउ जे चकर में नुंहं खे चई त छा थींदो? छा थींदो? लड़ाई झगड़ा थींदा, ज़्यादा लड़ाई झगड़ो थींदो। त अगरि पति पत्नी ॿई ठहियल हूंदा ऐं त अगरि पत्नी हीअं करे थी ऐं पुट खे त नुंहं सुठी थी लॻे, पंहिंजी ज़ाल सुठी थी लॻे, हा भई उहा ससु सां नथी ठहे लेकिन पति सां त ठहियल आहे न। कम से कम इहे ई सोचे करे चुप रहो कि चल ठीकु आहे भई इहे त ॿई ठही करे रहनि न, चुप रहो न, उन्हनि खे दुआयूं ॾियो, चलो इहे त ॿई ठीकु रहनि। त हर हिकु ॾिसो तव्हांजे घर में जो इंसानु आहे न उहो कुझु न कुझु त करे ई थो। अॼु नुंहुं अगरि घर जी साफ़ सफ़ाई नथी करे, खाइण पीअण ते ध्यानु नथी ॾिए, ॿार खे जीअं बि पाले त थी, कल्ह जो उहो हली वञे पोइ तव्हांजे पोत्र दोत्र केरु पालंदो? तव्हांजे पुट खे रोटी त ॾिए थी न, पोइ उहा बि ज़िम्मेवारी वधंदी वेंदी। तंहिंखां सुठो इहे ई सोचो, चल जहिड़ी बि आहे फुल्को त पचाए ॾेसि न, चुपचाप वेठी त आहे, चलो ठीकु आहे, थोरो सो बै कंदी, चल ठीकु आहे इहे करणु ॾे, ॿियो त कमु करे थी न, है न। त अॼु ॾिसो झाड़ू पोछो वारी आहे, है न, सोचदी हाणे जहिड़ो बि झाड़ू पोछो करे त वञे थी न, तव्हां करो एतिरो। अॼु माण्हू हिकु ॾींहुं घर जो कमु करे थो न, हुनजो मुंहुं ॾिसो, इहे सोचो कि चलो ठीकु आहे जहिड़ो बि आहे पोचो लॻाए त वञे थी, जहिड़ी बि नुंहुं आहे चल थोरो त कुझु त कंदी हूंदी घर में न, चलो कुझु न करे थी घर में त वेठी आहे, कम से कम माण्हू त न चईंदा न, हली वई त माण्हू बि चईंदा, है न। ॿियो वरी इहे सभु डिवोर्स करायो, वरी पैसा ॾियो, वरी इहे ॾियो, चल चुपचाप वेठी त आहे, जो करे थी वेठी हुजे, ॿियो छा न। घरनि में माण्हू जानवरनि खे पालनि था। अॼु ॾिसो माण्हू जानवरनि खे कीअं पाले थो, केॾी गंदगी कंदो हूंदो, केॾा कपिड़ा चीज़ूं फाड़ंदो हूंदो, त उन्हनि उहो बि रखो था न। त चल ईअं ई सोचो, बै अगरि कोई ज़्यादा किटकिट लड़ाई झगड़ो रोज़ु भाव करे थो, चल ठीकु आहे कोई ॻाल्हि कोन्हे, कॾहिं त शांति वेंदी न, वेठी हुजे छा कंदी। ईअं असां नुंहं खे छो, कॾहिं ससु बि अहिड़ी हूंदी आहे, नुंहं ईअं सोचे चल कोई ॻाल्हि कोन्हे, वेठी त आहे घर में न, वॾी त आहे, कॾहिं त कमु ईंदी हूंदी न ससु बि, कॾहिं त तव्हांजा ॿार बि तव्हांखे ख़ुशी ॾींदा हूंदा न। अगरि तव्हां ॿारनि मां परेशान आहियो, पढ़े नथो, ईअं नथो करे, त कॾहिं त तव्हांजो ॿारु अगरि तव्हांखे अहसासु नथो थिए न, त हिकु ॾींहुं उहो माण्हू खे काॾे ॿाहिरि मोकिले छॾो, पोइ तव्हांखे पतो लॻंदो कि हुन इंसान जी वैल्यू छा आहे, पोइ तव्हांखे सम्झ में ईंदो, है न। अगरि तव्हांखे ज़्यादा ई माण्हू कोई अखरे थो न घर में, या कोई बि इंसानु तव्हांखे सुठो नथो लॻे, हुनजे हिकु ॾींहुं घर में न हुजण सां तव्हांजे जीवन में छा असरु थींदो, इहा सोचे ॾिसो, इहा उन समय अनुभव करो, पोइ तव्हांजो फालतू सोचणु, लड़ाई झगड़ो करणु, उल्टो सोचणु ख़तमु थी वेंदो न। त हीअं असांखे हर हिकु इंसान खे जिते जंहिंजो पार्ट आहे न, उते उनजो कोई न कोई कमु आहे ई सही। असां ईअं न चई सघंदा आहियूं कि इहे त फालतू आहे, इहे त बसि सुम्ही पई आहे, इहे त सभु खाए थो। अॼुकल्ह माण्हुनि खे खाइण बि नथो वणे, छो जी ॿियनि जो खाईंदा, घर जो कमु न कंदा, धंधो सुठो रीति न कंदा, त पचंदो ई न, सुठो ई न लॻंदो न। भई ॾिसो अॼु कमु करण वारी मायुनि खे जो ॾियो केॾो ख़ुशी सां खाइनि थियूं, सभु पची बि वञे थो, छो जी कर्म करनि थियूं न। अॼु माण्हू कमु ई न कंदो, जेकी ज़िम्मेवारी आहे उहा सुठी रीति न निभाईंदो न, हुनजे घर में भले कुझु बि हुजे न, त उहो ख़ुदि खाईंदो न ॿियनि खे ॾींदो, डस्टबिन में वेंदो। हाणे कंहिंमें एतिरो दिमाग़ ई न आहे कि मां दान करां, ऐं असां हुनखे बार बार चऊं था, त मतिलबु कि हुन में उहा सम्झ आहे ई न, त असां हुन सां मथो छो हणूं। हुन में जो सम्झ आहे न हुन सां कमु करो, है न। हुन में जो सम्झ आहे न हुन सम्झ खे यूज़ करो। जीअं हाणे कपिड़े वारी मशीन आहे, उहो झाड़ू पोछो करे सघंदी छा?
तव्हां चईंदा ही झाड़ू पोछो करे ई नथी, मां हिनखे केॾो सम्झायांसि थी हिन मशीन खे, कपिड़े वारी मशीन खे, वञ तूं, तोखे पेर बि थी पाणे ई वञ, झाड़ू पोछो करे अच, वे कंदी। त ईअं इंसान बि ईअं हर हिक जी ॿुधी में पंहिंजी पंहिंजी सम्झ आहे। कंहिंखे हाणे दान करण जो अकुल ई न आहे। मेन त हूंदो आहे उहो कहिड़े परिवार मां आई आहे, है न। चाहे ॿार जो बि पिछले संस्कार हूंदा आहिनि, हुन पंहिंजे पिछले संस्कार मरदे समय ताईं पैसा लिकाए करे रखिया अथई, कंहिंखे दान न करे आया, उहो हिन जन्म में छा दान कंदो। हा भई हिन जन्म में सिखे त अलॻि ॻाल्हि आहे। कई थींदो न, कई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जो मरदे पतो आहे कि हाणे बसि मुंहिंजो शरीर न रहण वारो आहे, न आत्मा हिन शरीर में न रहण वारी आहे, मां कम से कम मरदे समय ताईं दान न। अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि। त इहे गुण हूंदा आहिनि, इहे असांखे हाणे खां ई दान करिणो आहे। जॾहिं तव्हां हाणे खां ई दान करणु सिखंदव, भई जो चीज़ मूंखे कमु नथी अचे, जो चीज़ मां नथी खायां, त मां ॿियनि खे छो थी ॾियां। इहे गुण हूंदो आहे। इहे ख़ुदि में बि असां ईअं न कि सिर्फ़ु कंहिंमें हूंदो आहे, असां चाहियूं त पंहिंजे अंदरि बि उहो चीज़ लाहे सघंदा आहियूं, बसि महिनत करणी पवंदी आहे, है न। थोरो खुलो दिलि रखो, ऐं जो पाण वटि आहे न पंहिंजे जीवन में ॾिसो, पंहिंजे चीज़ुनि खे ॾिसो, हुनखे महत्व ॾियो, त जीवन सुठो आहे, न त कोई फ़ाइदो न आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना प्रत्यक्ष स्वर द्वारा अतीन्द्रिय सुख जी अनुभूति करण वारा निस्वार्थ सेवाधारी ठा। बाबा चवनि था, ॾिसो वैसे त जीवन में जेतिरो तव्हां निस्वार्थ भाव सां ऐं भॻवान जी यादि में, है न, हमेशह, चाहे तव्हां ॿारनि घर में कोई बि कमु करो, चाहे ॿारनि खे पालो था, पति खे पालो था, पत्नी ससु सहुरो कंहिंखे बि, या तव्हां टिकाणे मंदर में कमु करो था, या जीवन में कुझु बि करो न, कॾहिं बि स्वार्थ न रखिजो, है न। अॼु माउ पीउ छा चईंदा आहिनि कि असां ॿारनि जी पालना करूं था, इहे बि असांजी कंदा। स्वार्थ आहे न इहे बि, त उहो उन सां उन्हनि खे ख़ुशी ई न थींदी। त इहे बि स्वार्थ न रखो। तव्हां शादी कई, तव्हां ॿार पैदा कयो, ॿार त न चई, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ॿार पैदा कयो न, कि असांखे ॿार हुजे, असां उनखे पालूं। त तव्हां उन सां उनखे जेसि ताईं उहो सिखे नथो तेसि ताईं तव्हांखे पालणो ई आहे। कॾहिं बि तव्हां ईअं न चई सघंदा आहियो उनखे कि ॾिस मां तोखे एॾो पालाएं थी, तूं मूंखे पालजां। समझदार माउ पीउ आहे न, पंहिंजे हिसे जो पहिरियों ई कढी रखंदो आहे। अॼुकल्ह जो ज़मानो ॾिसी करे कॾहिं बि पंहिंजे ॿारनि ते बि असांखे अंधविश्वास न रखिणो खपे। छो जो कलयुगी दुनिया आहे, कुझु बि थी सघंदो आहे। अॼु तव्हांजो ॿारु तव्हांजो अथव, कल्ह हुनजो दिमाग़ चेंज थी सघंदो आहे, है न। त इन करे समझदार माउ पीउ छा हूंदो, हा भई ठीकु आहे, शादी कराई, नुंहुं वठी आयो, त नुंहुं खे घर त ॾियणो पवंदो ॿार खे, न त हुनखे पहिरों खां ई चवां भई तूं पहिरों पंहिंजो घर पैसा ठाहे पोइ शादी कर, असां न ॾींदासीं कुझु। नुंहुं आई घर में, हुनखे जेको बि ॾियणो आहे तव्हांखे ॾियो, पंहिंजे हिसे जो अलॻि करे रखो। कॾहिं बि लॻे थोरी चिकचिक आहे, हा भई चल तूं ठीकु आहे, पंहिंजो खा, असां पंहिंजो था खायूं, है न। कॾहिं बि कोई कमु असांखे कहिड़े बि स्वार्थ में न करिणो आहे। असांखे सदा ई पंहिंजे जीवन में यादि रखिणो आहे कि असांखे हर कर्म निस्वार्थ भाव सां परमात्मा जी यादि में रही करे करिणो आहे। तॾहिं तव्हां जीवन में सदा हल्का रहंदव, ख़ुशि रहंदव। भई कोरोना हुया त हुन हिसाब सां माण्हू हलनि पिया। हाणे दुनिया में ॾिसो था, कॾहिं बि कोई बि तव्हांजा ॿार कंहिंजे बि ॻाल्हि में अची करे तव्हांखे धिको ॾेई सघंदा आहिनि। त तव्हां पहिरियों ई पंहिंजो भविष्य सोचे करे पंहिंजे जो बि आहे पंहिंजो करे रखो। कम से कम पंहिंजो हिकु कमिरो त हुजे, न करनि वञी उहो जो बि करनि।
है न। बाक़ी असांखे कॾहिं उन्हनि जे लाइ बुरो न सोचिणो आहे, असांखे उन्हनि खे हमेशह ई दुआयूं ॾियणियूं आहिनि, छो जे वायुमंडल जे प्रभाव में कॾहिं बि कोई अची सघंदो आहे न। स्लोगन आहे, विशेष आत्मा उहा आहे जो पंहिंजी चलन द्वारा ॿियनि खे बि सुख शांती ॾे, है न। असांजे चहिरो चलन व्यवहार एॾो सुठो हुजिणो खपे कि असां सभिनि खे सुख शांती जो दान ॾींदा वञूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।